अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों। अॼु अव्हां सां जे मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहींदुसि उहो मौज़ू असांजो पंहिंजो मौज़ू आहे। असांजी सुञाणप सां तालुक़ु रखे थो, असांजे वजूद सां तालुक़ु रखे थो ऐं असांजी जेका तारीख़, तमदन, कल्चर ऐं जाग्राफी इहे सभई सुञाणपूं उन मौज़ूअ सां रखनि थियूं तालुक़ु। ऐं उहा आहे असांजी पंहिंजी मादिरी ॿोली, सिंधी ॿोली। मादिरी ॿोलीअ जो मतिलबु इहो आहे त असांजी पंहिंजी जेका ॿोली आहे सिंधी ॿोली, जेका पंहिंजी असां ॻाल्हायूं था, घर में ॻाल्हायूं था, बाज़ारनि में ॻाल्हायूं था, लिखूं था, पढ़ूं था, उन में शाइरी कयूं था, असां उन में ॻायूं था ऐं उन में ज़िंदगीअ जो असांजे पंहिंजे जज़्बनि जो, असां पंहिंजे सोचनि जो, असां पंहिंजे घुर्जुनि जो ऐं असां पंहिंजे ॾुखनि ऐं ख़ुशियुनि ऐं प्यार करण जा जेके बि इज़हार आहिनि उहे असां उन ॿोलीअ जे ज़रिए ॿिए ताईं पहुचायूं था। उहा ॿोली असांजी क़ौमी ॿोली आहे ऐं उहा आहे सिंधी ॿोली। सिंधी ॿोली जेका आहे असांजी पंहिंजी ॿोली आहे, हिन धरती जी ॿोली आहे। कई अयामनि खां, कई सदियुनि खां, कई हज़ारे सालनि खां मुख़्तलिफ़ लहजनि में उहा ॻाल्हाइजंदी थी अचे ऐं ॻाल्हाइबी रही आहे ऐं अॼु बि उहा पंहिंजे हियत में असुल ऐं निज निबार पंहिंजे वेस में, पंहिंजे कल्चर में, पंहिंजे घुर्जुनि मुताबिक़ उहो ॻाल्हाई वञे थी, लिखी पढ़ी वञे थी। हिन जा ओञाण असांजे मुख़्तलिफ़ जेके बि आसार क़दीम आहिनि उन्हनि में नज़र अचनि था। मां सम्झां थो त असांजी जेका ॿोली आहे उहा सखारी ॿोली आहे। पोइ असां उन ॿोलीअ में पाण ॻाल्हायूं, पाण लिखूं ऐं पाण ॿिए खे जेके पंहिंजे आस पास में माण्हू रहनि था उन्हनि सां जेकॾहिं ॻाल्हायूं ऐं पंहिंजा शयूं इज़हारियूं त उहे बि पंहिंजी ॿोलीअ में। असांजा अदीब, असांजा शाइर, असांजा जेके सुठा इंटेलेक्चुअल माण्हू ऐं असांजा सुठा ॾाहा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि या ॿिया आहिनि उहे सभु सिंधीअ में त ॻाल्हायूं था, पर गॾोगॾु कॾहिं कॾहिं हू उर्दूअ में ॻाल्हाइनि था ऐं उर्दूअ में लिखनि था ऐं उर्दूअ में इज़हार कनि था। आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे, छाकाणि त ॿोली जेका आहे असांजी आहे, असां पंहिंजी ॿोली में वीचार कयूं था, अॻिलो उनखे कीअं थो सम्झे उहो हुनजो मसइलो आहे। जेकॾहिं तव्हांखे ॿिए ताईं पंहिंजा पैगाम रसाइणा आहिनि, ॿिए ताईं पंहिंजा जज़्बा रसाइणा आहिनि, त पोइ असां हिकु ॿी ॿोलीअ जो सहारो वठूं ऐं उहा आहे अंग्रेज़ी। अंग्रेज़ी ॿोली दुनिया में ॻाल्हाई वञे थी, सम्झी वञे थी ऐं राब्तो में रहे थी ऐं उहा हिकु बैन अवी ॿोली आहे, साइंसी ॿोली आहे, साइंसी टर्मिनोलॉजी उन में मौजूदु आहे ऐं असां जेका ऑफिशियली लैंग्वेज आहे, ऑफिशियली ॿोली जेका आहे उहा बि असांजी अंग्रेज़ी आहे। पोइ छो न असां अंग्रेज़ीअ में लिखूं, अंग्रेज़ी में ॻाल्हायूं, अंग्रेज़ी में पढ़ूं पंहिंजे ॿियनि माण्हुनि सां, पर पंहिंजनि सां पंहिंजनि ॻाल्हि में सिंधीअ में ॻाल्हायूं। कोशिशि कयो त हर हंधि सिंधी ॻाल्हायो, पर जिते मजबूरी थिए थी त पोइ उते ॿियनि ॿोलियुनि जो सहारो वठो, भले उर्दूअ जो सहारो वठो, पर उर्दूअ में लिखणु ऐं उर्दूअ में इज़हारनि ऐं तव्हांजो इहो दलील जेको आहे ॾाढो कमज़ोर आहे ऐं खिल जोॻो आहे त भई असां इन करे ॻाल्हायूं था त जीअं पाकिस्तान में रहंदड़ जेके बि उर्दू कम्यूनिटी आहिनि या ॿियूं क़ौमूं आहिनि उन्हनि ताईं असां पंहिंजी ॻाल्हि पहुचायूं ऐं उहे उर्दू था सम्झी सघनि। इहो ग़लति आहे, इंतिहाई ग़लति आहे। असांजे जेके बि आस पास में माण्हू रहनि था उहे सभु सिंधी सम्झनि था, बलोच सिंधी सम्झनि था, पंजाब जा माण्हू सिंधी सम्झनि था, सराइकी सिंधी सम्झनि था, हज़ारी सिंधी सम्झनि था ऐं पठान बि इलाही सिंधी सम्झनि था जेके हिते असां वटि कारोबार कनि था, बल्कि उहे होॾां लॾे बि वञनि था तॾहिं बि उहे सिंधी ॻाल्हाइनि था ऐं सिंधी सम्झनि था ऐं सिंधीअ में हू इज़हार बि कनि था। पर अफ़सोस आहे जो असां इन मुग़ालते में आहियूं, असां इन मायूसी में आहियूं त असांजी ॿोली हू नथा सम्झनि, तंहिं करे असां उर्दूअ में राब्ते जी ॿोली ॻाल्हायूं। उर्दूअ जे ख़िलाफ़ आउं न आहियां,
उर्दू हिकिड़ी ॿोली आहे, राब्ते जी ॿोली आहे। उन ॿोलीअ में ॻाल्हाइण बि घुरिजे, लिखण बि घुरिजे। पर मां इन ॻाल्हि जे आहियां नाराज़ आहियां, या जेको सो मूंखे नथी ॻाल्हि वणे त उर्दूअ जी जेका डोमिनेंसी आहे, जेका हाकिमियत आहे, उहा जारिहाना आहे ऐं असांजी ॿोलीअ खे उहो घटि थी सम्झे ऐं असांजी ॿोलीअ खे उहो ख़तमु करण थी चाहे। ॾिसो हींअर ई प्राइवेट स्कूलनि में उर्दूअ खे हरू भरू बि जेको सो अहमियत ॾिनी थी वञे। कराची ऐं हैदराबाद जे घणनि ई स्कूलनि मां सिंधी ॿोली खे ख़तमु कयो वियो आहे ऐं ख़तमु थी चुकी आहे हुते। त इहा जेका डोमिनेंसी आहे उर्दूअ जी, या इहा जेका ॿोलीअ खे ॿी ॿोलीअ खे ख़तमु करण जी ॻाल्हि आहे, इन जे मां ख़िलाफ़ आहियां। इन जे करे मां ज़रूरु चवंदुसि त तव्हां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायो, पंहिंजी ॿोलीअ में लिखो। जेका तव्हांजी पंहिंजी ॿोली आहे, सिंधी ॿोली आहे, सिंधीअ में सभु शयूं अचनि थियूं। साइंस टर्मिनोलॉजी बि अचे थी, अदबी टर्मिनोलॉजी बि अचे थी, ऐं ॿी फ़लसफ़ियाना जेका टर्मिनोलॉजी आहे उहा बि अचे थी। टर्मिनोलॉजी माना उनजा लुग़वी लफ़्ज़, उनजा ख़ासि लफ़्ज़, उहे सभु असांजी ॿोलीअ में मौजूदु आहिनि। साइंस जा कुझु अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके साॻिया जो साॻिया रखिया वेंदा आहिनि। ईअं ई जीअं अंग्रेजीअ में लातीनी ॿोलीअ जा, यूनानी ॿोलीअ जा लफ़्ज़ साॻा जो साॻा साइंस में रखिया विया आहिनि, उहे नाला शयुनि जा साॻिया जो साॻिया रखिया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजी सिंधीअ में बि अहिड़ा नाला, अहिड़ी टर्मिनोलॉजी या अहिड़ा लुग़वी लफ़्ज़ साॻिया रखी सघूं था। इन में को अहिड़ो हर्ज कोन्हे। इन में इहा मायूसी न थियणु घुरिजे त असांजी सिंधी ॿोलीअ में के लफ़्ज़ कोन्हनि, पर असांजी ॿोलीअ में एॾी वसत आहे जो असां उन्हनि खे हज़म कयूं था ऐं पंहिंजी ॿोलीअ खे सघारो कयूं था। ही जेके अदीब उर्दू में लिखनि था, जेके उर्दू में ॻाल्हाइनि था, किताबी मेलनि में, अदबी मेलनि में, या वीडियोज़ रखनि था, जेके समाजी माण्हू आहिनि, जेके दानिश्वर क़िस्म जा माण्हू आहिनि, जेके तर्जा कनि था, से बि ईअं उर्दू में ॻाल्हाइनि था ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे उहा अहमियत नथा ॾियनि। मूंखे हैरत जी ॻाल्हि आहे, मां त अखियुनि ॾिठो शाहिद आहियां, कुझु अहिड़नि हंधनि ते ॿिया माण्हू खिलनि था ऐं ईअं था चवनि त ॾिसो असां जी ॿोलीअ खे उहो ॻाल्हाइनि था, पंहिंजी ॿोली हाणे छॾे ॾिनी आहे। ऐं हू सम्झनि था त भई असां सिंधी नथा सम्झूं, जॾहिं त असां सिंधी सम्झूं था। ऐं बिल्कुलु कराचीअ में जेके बि, या हैदराबाद में, या जिते बि ॿिया ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था, उहे सिंधी सम्झनि था। मां त ईअं थो चवां त हू सिंधी पढ़ी बि सघनि था। असांजे ऑफिसनि में, असांजे यूनिवर्सिटियुनि में, असांजे अस्पतालुनि में, असांजे ॿियनि हंधनि ते जेके बि अहिड़ा माण्हू पढ़िया लिखिया ॿियनि ॿोलियुनि जा नौकरियूं कनि था, उहे बाक़ाइदे सिंधी सम्झनि था। सिंधी कंहिं हद ताईं 50% अधु ते अधु हू पढ़ी बि वञनि था, हुनखे सम्झनि बि था। पोइ असां खे कहिड़ी जेके से पई आहे, कहिड़ी जेका मायूसी थी आहे, कहिड़े जेके असां कमतरी जा शिकार थिया आहियूं जो असां पंहिंजी ॿोलीअ खे छॾे ऐं इहो चऊं त असां पंहिंजा पैगाम, पंहिंजा जज़्बा, पंहिंजूं शयूं जेके आहिनि ॿियनि माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं ऐं उन्हनि जी ॿोलीअ जो सहारो था वठूं। मूंखे हैरत अहिड़ी ॻाल्हि आहे त उहे तव्हांजो को बि आवाज़ वरनाइनि नथा, तव्हांजो को बि साथ नथा ॾियनि, न ॾींदा ऐं न वरी तव्हांखे पसंदि कनि था। पंहिंजी ॿोलीअ खे वठो, पंहिंजी ॿोलीअ खे सघारो कयो, पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायो ऐं साफ़ सुथरो मिजबार ॻाल्हायो। ईअं न जो उन्हनि खे बि ॿोलीअ खे हिकिड़ो जेको संधाण बनाए छॾियो हर शइ जो, या का अहिड़ी ॻाल्हि करे छॾियो जो उन में जेका असांजा वॾनि शहरनि में जेके सिंधी रहनि था, उन्हनि सिंधी ॿोलीअ में इलाही जेके या घणियूं जेके शयूं ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आंदा आहिनि, से बि सही कोन था ॻाल्हाए सघनि। जीअं जमा वाहिद जो आहे, या वरी जेको मुज़कर मुअनस जा जेके आहिनि उहे सही नथा उचारे सघनि। इहो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायो, पंहिंजी ॿोलीअ खे मथे चाढ़ियो ऐं पंहिंजी ॿोलीअ जे जेके निज निबार मुज़कर मुअनस आहिनि, जमा वाहिद आहिनि, या जेके ॿियूं शयूं आहिनि, सुफ़तूं आहिनि, या ज़मीर आहिनि, उन्हनि जूं अॻियाड़ियूं पछाड़ियूं जेके लफ़्ज़नि जूं आहिनि, उहे असां बिल्कुलु चिटीअ तरह वाज़े तौरु ॻाल्हाए सघूं था, लिखी सघूं था ऐं उन्हनि विषयनि में इज़हार करे सघूं था। मां उमेद कयां थो तव्हां
ख़ासि तौर नौजवाननि खे त तव्हां अचो ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे सगारो कयो, सिंधी ॿोलीअ में लिखो, सिंधी ॿोलीअ में पढ़ो, सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो। हीउ जेको मोबाइल ते मां ॻाल्हाए रहियो आहियां, इहो वॾो हिकिड़ो टूल आहे, हिकिड़ो वॾो औज़ार आहे, जंहिं मां असांखे फ़ाइदो वठी करे पंहिंजी ॿोलीअ खे सगारो कयूं, पंहिंजी ॿोलीअ खे दुनिया में फैलायूं। असांजा सिंधी उहे हिते कोन्हनि, पूरी दुनिया में फैलियल आहिनि। हिंदुस्तान में आहिनि, ऑस्ट्रेलिया में आहिनि, जापान, चीन, अमेरिका, सऊदी अरब, दुबई, अलाए कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में, फिनलैंड में, ॿियनि हंधनि ते पाण पढ़नि बि था, पढ़ाइनि बि था, कमकारियूं बि कनि था, नौकरियूं बि कनि था ऐं हिते रहनि था पिया। त मां उहो चवंदुसि त पंहिंजी ॿोलीअ खे सगारो कयो, पंहिंजी ॿोलीअ में ई ॻाल्हायो, पंहिंजी ॿोलीअ में लिखो। पंहिंजी ॿोली जेका मादिरी ॿोली आहे, असांजे वतन जी ॿोली आहे, असांजे कल्चर ऐं तमदन जी ॿोली आहे। इन ॿोलीअ खे सगारो कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। मां उमेद कयां थो त तव्हां मुंहिंजी हिन ॻाल्हि खे सम्झंदा ऐं वरनाईंदा। तव्हांजी महिरबानी सभ खां।